बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल-बाबुस्सामिनु फिल ईजाज़ वल इत्नाब वल मुसावात। कुल्लु मा यजूलु फिस्सद्र मिनल मआनी युमकिनु अन युअब्बर अन्हु बिसलास तुरुकिन। अल मुसावातु वहिय तअदियतुल मअनल मुराद बिइबारतिन मुसावियतिन बेअन तकून अलल हद्दिल्लज़ी जरा बिही उर्फ़ औसातिन नास वहुमुल्लज़ीन लम यर्तक़ू इला दरजतिल बलागति वलम यनहत्तू इला दरजतिल फ़हाहति नहवु वइज़ा रअयतल्लज़ीन यख़ूदून फ़ी आयातिना फ़अरिद अन्हुम। इल्मुल मानी जो बहस हली रहियो आहे। मुसनिफ़ ॿुधायो हुयो त इल्मुल मानी में कुल 8 बाब ईंदा ऐं ख़ात्मे जो ज़िक्र थींदो। उन्हनि मंझां 7 बाबनि जो पुठियां तफ़सीलन ज़िक्र थी आयो। अॼोके सबक़ में मुसनिफ़ इल्मुल मानी जो आख़िरी 8हों बाब ईजाज़, इत्नाब ऐं मुसावात जे बारे में ज़िक्र करे रहियो आहे। ईजाज़, इत्नाब ऐं मुसावात छा आहे? इहे बलाग़ कलाम जे बलीग़ व फ़सीह हुजण जा क़िस्म आहिनि। इंसान जे दिलि में जेका ॻाल्हि आहे, माफ़िज़ ज़मीर जेका इंसान जे अंदरि का ॻाल्हि मौजूदु आहे, उनखे इंसान बयानु थो करणु चाहे त मुंहिंजे अंदर में जेका ॻाल्हि आहे मां उनखे बयानु कयां, त पोइ इंसान जे लाइ 3 सूरतूं हूंदियूं आहिनि। या त उनखे जेका उनजे अंदर में ॻाल्हि आहे उनखे उन्हनि अल्फाज़नि सां बयानु करे जेके उन ॻाल्हि जे मुताबिक़ पूरा हुजनि, माना जेतिरी माना हुजे ओतिरा अल्फाज़ बयानु करे, त इनखे चइबो आहे मुसावात। माना जेतिरा अल्फाज़ हुजनि माना बि ओतिरी हुजे, माना ज़ाइद अल्फाज़ बि बयानु न करे ऐं हज़फ़ बि न करे, उन्हनि जे अल्फाज़नि मंझां पूरी तरह सां माना अदा थींदी हुजे। जेतिरा अल्फाज़ ओतिरी माना हुजे, त इनखे चइबो आहे मुसावात। जेकॾहिं उहो मुतकल्लिम माना खां ज़्यादा अल्फाज़ खे आणे थो, ज़ाइद अल्फाज़ बि ज़िक्र करे थो, त उनखे चइबो आहे इत्नाब। उनखे चइबो आहे कलाम मुतनब, कलाम मुसावी। ऐं जेकॾहिं मुतकल्लिम माना खां घटि अल्फाज़ आणे थो, माना उनजे ज़मीर में अंदरि का हिकु ॻाल्हि मौजूदु आहे, उनखे उहो बयानु करणु थो चाहे, पर उहा ॻाल्हि तवील आहे ऐं उहो अल्फाज़ वरी घटि थो ज़िक्र करे। कि अहिड़ा अमी जुमिला पढ़ंदा आहियो जेके हूंदा मुख़्तसरनि पर उन जी तशरीह ज़्यादा थींदी आहे, त इनखे चइबो आहे ईजाज़, माना मुख़्तसरनि कलाम करणु। त इहे 3 बलागत जा क़िस्म आहिनि। इहे फ़सीह ऐं बलीग़ कलाम हुजण जा क़िस्म आहिनि। त कॾहिं मुसावात जे तरीक़े सां कलाम कयो वेंदो आहे, यानी जेका माना हूंदी आहे ओतिरा ई अल्फाज़ बि अदा कया वेंदा आहिनि। कॾहिं वरी इत्नाब जे तरीक़े सां कलाम कयो वेंदो आहे, कलाम मुतनब। कलाम मुतनब चइबो यानी कि अल्फाज़ जेके आहिनि उहे ज़्यादा हुजनि, माना घटि हुजे, माना खां कुझु ज़ाइद अल्फाज़ ज़िक्र कया विया हुजनि, पोइ ज़ाइद अल्फाज़नि ज़िक्र करण जा फ़वाइद हूंदा आहिनि। ऐं कॾहिं वरी कलाम ईजाज़ या मुजवज़ जे तरीक़े ते ज़िक्र कयो वेंदो आहे। उन में वरी कलाम जेको हूंदो आहे उहो कलाम जेको हूंदो आहे उहो मुख़्तसिर हूंदो आहे, उन जी माना जेका हूंदी आहे उहा ज़्यादा हूंदी आहे। त इन जा अलॻि अलॻि मक़ाम हूंदा आहिनि। फ़सीह और बलीग़ माण्हुनि जे लाइ उहे ॻाल्हियूं ज़ाहिर हूंदियूं आहिनि त हिन जॻह ते कलाम असांखे मुख़्तसिर करणु घुरिजे, या हिन जॻह ते कलाम असांखे तवील करणु घुरिजे, या हिन जॻह ते कलाम असांखे मुसावी करणु घुरिजे। त हर हिक जा अलॻि अलॻि मक़ाम आहिनि, उन्हनि जा मक़ाम ज़िक्र थींदा। कुझु अमी पढ़ी बि आया आहियो त किथे कलाम खे तवील करणु घुरिजे, किथे कलाम खे मुख़्तसिर करणु घुरिजे। उनखां अलावा ॿिया बि 3 क़िस्म आहिनि। हाशिए में बि इहे क़िस्म ॾिनल आहिनि, इख़लाल, ततवील ऐं हश्व। त माना कलाम खे अदा करण जा 6 तरीक़ा आहिनि। घणा तरीक़ा? 6 तरीक़ा। हिकिड़ो ईजाज़, इत्नाब ऐं मुसावात, 3 इहे थिया।
चौथों इख़लाल, पंजों तत्वील, छहों हश्व। इख़लाल, तत्वील ऐं हश्व इहे बि टई कलाम इन ईजाज़, इतनाब ऐं मुसावात वांगुरु आहिनि, पर पोइ मुसनिफ़ जेके आहिनि सो इहे टे तरीक़ा ज़िक्र कया आहिनि ईजाज़, इतनाब ऐं मुसावात जा। चई त इहे टे तरीक़ा आहिनि कलाम जो ज़िक्र करण जा। बाक़ी इन्हनि में जे इख़लाल, तत्वील ऐं हश्व खे ज़िक्र न कयो अथई। इन जो वजह इहो आहे त ईजाज़, इतनाब ऐं मुसावात जेके आहिनि न इहे फ़सीह ऐं बलीग कलाम जा तरीक़ा आहिनि। ऐं हीअ किताब बि बलागत जे बारे में आहे। हिते मुसनिफ़ उहे ॻाल्हियूं ज़िक्र कंदो जेके फ़साहत ऐं बलागत सां मुतालिक़ आहिनि। तारीफ़ इन्हनि जी बि ज़िक्र कई अथई इख़लाल, तत्वील ऐं हश्व जी। लेकिन इख़लाल वारो कलाम, तत्वील वारो कलाम ऐं हश्व वारो कलाम इहे फ़साहत ऐं बलागत जे दर्जे में नथा अचनि। सो हिते मुसनिफ़ ज़िक्र करे थो त माना उहो कलाम जेको फ़सीह ऐं बलीग माण्हू ज़िक्र कंदा आहिनि उन जा टे तरीक़ा आहिनि ईजाज़, इतनाब ऐं तत्वील। बाक़ी इन्हनि जी इख़लाल जी तारीफ़ बि ज़िक्र कंदो ऐं तत्वील जी तारीफ़ बि ज़िक्र कंदो ऐं हश्व जी तारीफ़ बि ज़िक्र कंदो। लेकिन इहे टे तरीक़ा फ़साहत ऐं बलागत जे दर्जे में नथा अचनि। सम्झ में आयो? तर्जुमो कयो। अलबाब सामिन, अठों बाब फिल ईजाज़, ईजाज़ जे बारे में आहे। ईजाज़ जी छा तारीफ़ कईसीं? यानी कलाम खे मुख़्तसिर करणु, ठीकु आहे, माना ज़्यादा हुजे कलाम। वल इतनाब, इतनाब जी माना हूंदी आहे ड्रैग करणु, यानी कि अल्फाज़ ज़्यादा हुजनि, माना उन खां घटि हुजे। उहे जेके ज़्यादा अल्फाज़ ज़िक्र कया वेंदा आहिनि उनजो फ़ाइदो हूंदो आहे। जेकॾहिं फ़ाइदो न हुजे पोइ त कलाम बलीग न थींदो। वल मुसावात, मुसावात जी माना हूंदी आहे बराबरी। कुल मा यजूल फि सद्र, कुल हर उहा शइ, मां जेका यजूल फिरे थी, फि सद्र सीने में, हर उहा शइ जेका सीने में फिरे थी, मिनल मआनी, मआननि खां, माना इंसान जे अंदरि जेका ॻाल्हि आहे, जेका इंसान चवणु थो चाहे त मुंहिंजे अंदरि माफ़ि ज़मीर जेका ॻाल्हि आहे उनखे मां अदा कयां, त पोइ हाणे उनखे कीअं अदा कंदो उहो मुसनिफ़ ॿुधाए थो। युमकिन, इहो मुमकिन आहे, ऐं इहो अबिर, हीअ जो उनखे ताबीर करे, हीअ जो उनखे अदा करे, बेसलासे तुरुकिन, टिनि तरीक़नि सां, माफ़ि ज़मीर कलाम खे ज़ाहिर करण जा, अदा करण जा, ताबीर करण जा टे तरीक़ा आहिनि। कहिड़ा टे तरीक़ा आहिनि? मुसावात, ठीकु आहे। पहिरियां मुसनिफ़ मुसावात जी तारीफ़ करे थो। मुसावा जी तारीफ़ सम्झंदासीं न त ईजाज़ ऐं इतनाब जी तारीफ़ पाण ई सम्झ में अची वेंदी, बिल्कुलु आसान आहे। मुसावात, अल मुसावात, हिते अहद हा मुक़दर कंदासीं, ठीकु आहे। हिकिड़ो उन्हनि मंझां मुसावात आहे। वहिया तादियतुल मानल मुराद, मुसावात चइबो आहे वहिया, वहिया खां मुसावात जी तारीफ़ करे थो। ॾिसो मुसावात छा खे चइबो आहे? वहिया तादियतुल मानल मुराद, अदा करणु माने मुराद खे, बे इबारतिन मुसावियतिन, मुसावी इबारत सां, बराबर वारी इबारत सां। यानी कि इहा तारीफ़ जेका ॿुधाए मां, मुसावात चइबो त जेतिरा अल्फाज़ हुजनि ओतिरी ई माना हुजे, माना उनजे ज़मीर में जेका ॻाल्हि आहे उनखे बयानु करणु थो चाहे त ओतिरा ई अल्फाज़ आणे जंहिं सां उहा माना अदा मुकमिल थी वञे। बेअन तकून अलल हद, ॾिसो हीअ त हुजे अलल हद, उन हद ते, अल्लज़ी जरा बिही उर्फ़ औसात नास, उहो जो जारी थींदो आहे इन सां उर्फ़ विच तरे माण्हुनि जो मुसावात कंहिंखे चवंदासीं? मुसावात उनखे चवंदासीं त जेकी विच तरे जा माण्हू आहिनि, दरमियानी जेकी माण्हू आहिनि, उहे जहिड़े तरीक़े सां कलाम खे अदा कंदा आहिनि, जहिड़े तरीक़े सां उहे कलाम खे सम्झी वञनि, त इन कलाम जो मतिलबु इहो आहे, उनखे चवंदासीं मुसावात। हाणे विच तरे जा दरमियानी क़िस्म जा कहिड़ा माण्हू आहिनि उहो ॿुधाए थो। वहुमुल्लज़ीन, दरमियानी क़िस्म जा उहे माण्हू आहिनि, लम यरतकू इला दरजतिल बलागत, जेकी न पहुता हुजनि बलागत वारे दर्जे खे। छो त जेकी बलागत वारे दर्जे खे पहुतल हूंदा उहे आला दर्जे जा माण्हू हूंदा, उहे बलीग हूंदा, उहे त मुश्किल कलाम खे बि सम्झी वेंदा आहिनि, जेके बलीग व फ़सीह हूंदा आहिनि, ऐं उनजे कलाम करण जो अंदाज़ बि मुख़्तलिफ़ हूंदो आहे।
त मुसावत चवंदासीं जेके दरमियानी दर्जे जा जेके माण्हू आहिनि उहे कलाम खे सम्झी सघनि। ठीकु आहे, त हिकिड़ा उहे जेकी बलागत जे दर्जे खे पहुतल हुजनि उहे कहिड़े दर्जे ते आहिनि, उहे आला दर्जे ते आहिनि। ठीकु आहे, ॿिया वरी विचतरे दर्जे ते आहिनि। टियों दर्जो वलम यनहतू इला दरजतिल फहाहत, ऐं न किरियल हुजनि उहे नासमझीअ वारे या जिहालत वारे दर्जे जे तरफ़। हिकिड़ा उहे माण्हू जेकी फसीह बली कलाम कनि था उहे आहिनि आला दर्जे वारा। ॿिया वरी उहे जेके बिल्कुलु कुंद ज़हन आहिनि, जेकी ॻाल्हि खे सम्झी ई नथा सघनि, त उहो थियो हिकिड़ो बिल्कुलु अदना दर्जो। त मुसावात वारो कलाम अहिड़ो हूंदो आहे जंहिंखे दरमियानी दर्जे जा माण्हू आसानीअ सां उनखे सम्झी अदा कंदा आहिनि, आसानीअ सां उन ॻाल्हि खे ज़िक्र कंदा आहिनि। माना उहे अगरि इन ॻाल्हि खे चवणु चाहींदा त अहिड़े तरीक़े सां उहे इन ॻाल्हि खे पेश कंदा आहिनि। बिल्कुलु आला दर्जे जा बि न ऐं बिल्कुलु अदना दर्जे जा बि न, पर दरमियानी दर्जे जा। मिसाल ॾिसो, मुसनफ़ जीअं मिसाल ज़िक्र कयो आहे क़ुरान करीम जी आयत वइज़ा राइतल लज़ीन यख़ूदून, इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे ख़िताब आहे। त वइज़ा राइतल लज़ीन यख़ूदून फ़ी आयातना फ़अरिद अन्हुम, ए महबूब जॾहिं ॾिसो तव्हां उन्हनि खे, अल्लज़ीन उहे शख़्स जेके यख़ूदून जी माना हूंदी आहे नुक़्ता चीनी करणु, ऐब कढणु, उहे शख़्स जेके ऐब था कढनि, नुक़्ता चीनी था कनि, फ़ी आयातना असांजे आयतुनि में, फ़अरिद अन्हुम पोइ मुंहुं मोड़ियो तव्हां, रूगर्दानी कयो तव्हां, एराज़ कयो तव्हां उन्हनि खां। यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमान आहे त अहिड़ा शख़्स जेकी आयात में ऐब कढनि था, जेके उन में नुक़्ता चीनी कनि था, तव्हां उन्हनि खां मुंहुं मोड़ियो। तव्हां ॾिसो जेका ॻाल्हि चवण जो मक़सदु हुयो ओतिरा ई अल्फाज़ आंदा विया, हिन में को ज़्यादा लफ़्ज़ आंदो वियो आहे। ज़्यादा लफ़्ज़ जो मतिलबु आहे त माना उन लफ़्ज़ खे हटायो वञे तॾहिं बि माना उहा थिए। अगरि जेकॾहिं हिन आयत में को हिकु लफ़्ज़ अवां हटाईंदव त मतिलबु अदा न थींदो। त माना ज़्यादा अल्फाज़ बि न आंदा विया ऐं घटि अल्फाज़ बि न आंदा विया, कंहिंखे हज़फ़ बि नाहे कयो वियो। माना जेका ॻाल्हि चवणु मक़सदु हुई उहे पूरा अल्फाज़ हिन जॻह ते ज़िकिर कया विया आहिनि। त जेका माना हुई उहे ओतिरा ई अल्फाज़ बि आंदा विया। त इहो आहे मुसावी। सम्झ में आयो? वल ईजाज़ सानियुहा ईजाज़, ॿियो क़िस्म आहे ईजाज़। ईजाज़ जी तारीफ़ करे थो। ईजाज़ जी तारीफ़ ॿुधाए मां। ईजाज़ चइबो आहे त माना ज़्यादा हुजे ऐं अल्फाज़ घटि ज़िक्र कया विया हुजनि। माना कुझु अल्फाज़नि खे हज़फ़ कयो वियो हुजे या थोरनि लफ़्ज़नि मंझि वॾी माना खे पेश कयो वियो हुजे। जीअं हकीमाना गुफ़्तगू हूंदी आहे त उहे अल्फाज़ थोरा हूंदा आहिनि, उन जी तशरीह ज़्यादा थींदी आहे। त इहे बि जॻह हूंदियूं आहिनि त किथे फसीह बलीग मुसावी कलाम कंदा आहिनि, किथे ईजाज़ जे तौर ते कलाम कंदा आहिनि। ईजाज़ सम्झ में आयो न? यानी कि माना अदा करणी ज़्यादा हुजे पर अल्फाज़ घटि ज़िक्र कया वञनि, उनखे चइबो आहे ईजाज़। तर्जुमो कयो। वल ईजाज़ छा आहे? वाह हुआ तादियतुल माना, उहो आहे अदा करणु उन माना खे बि इबारतिन नाक़िसतन, अहिड़ी इबारत सां जेका नाक़िस हुजे। इबारत नाक़िस हुजे माना अल्फाज़ घटि हुजनि, उन सां मा वफ़ाइहा बिल गर्ज़, बावजूद उनजे माना गॾु इनजे त पूरो थियणु उन सां बिल गर्ज़ मक़सद जो। ईअं न हुजे त को असां कलाम कयूं पोइ अल्फाज़ घटि अदा कयूं, अल्फाज़ घटि हुजनि माना उनजी ज़्यादा थिए, पर अहिड़ा अल्फाज़ हुजनि जेके उन माना जे मक़सद खे ई अदा न करे सघनि। माना उन जे अल्फाज़नि मंझां मक़सद ई हासिलु न थी सघे, ॻाल्हि सम्झ में न अचे। छो त जॾहिं अल्फाज़ घटि आणींदो त पोइ ॾिसंदासीं त उन अल्फाज़ जेके घटि आंदा आहिनि त उनजो मक़सदु बि सम्झ में अचे थो, या जेकॾहिं मक़सदु सम्झ में न ईंदो पोइ इहो कलाम फसीह बलीग बि न थींदो। सो अल्फाज़ घटि उहे आणे, अल्फाज़ भले घटि आणे पर उनजो जेको मक़सदु जेको चवणु थो चाहे उहा ॻाल्हि आसानी सां जीअं सम्झ में, जेकॾहिं उहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी त पोइ उहो कलाम फसीह बलीग। सो उनजे करे चई मा वफ़ाइहा बिल गर्ज़, ईजाज़ में कलाम मुख़्तसिर कंदो आहे, माना उनजी ज़्यादा हूंदी आहे पर उनजे बावजूद बि उनजे कलाम मां अल्फाज़नि मंझां उनजो मक़सदु पूरी तरह सम्झ में अची वेंदो आहे त हीउ छा चवणु
चाहे थो। इन जे मिसाल में शाइर हिकिड़ो शेर ज़िक्र कयो आहे, किफ़ा, इहो शेर आहे इमराउल कैस जो। इमराउल कैस हिकिड़ो वॾो शाइर हुयो, जेको सबा मुअल्लिकात में किताब पढ़ंदव, उनजो पहिरियों जेको आहे सबा मुअल्लिक जेको पहिरियों आहे उहो इमराउल कैस जो आहे। ऐं उहे एतिरा फसीह बलीग शाइर हूंदा हुया त उहे उन्हनि जो सॼे साल में माना जंहिंजा बि शेर फसाद दर्जे ते हूंदा हुया, मशहूरु हूंदा हुया, पोइ उहे काबतुल्लाह ते लटकाए छॾींदा हुया, माण्हू ईंदा हुया ऐं उन्हनि खे अची पढ़ंदा हुया। उनजे करे हिनखे मुअल्लिकात बि चयो वेंदो आहे। ऐं उहे पाण खे चवंदा असां अरब आहियूं, ॿियनि खे चवंदा अजम आहिनि, माना उन्हनि खां अलावा ॿिया सभई जेके हुआ अजम, अजम जी माना आहे गूंगा, माना उन्हनि जी का ज़बान ई न आहे, ज़बान ई असांजी ज़बान आहे। असांजी ज़बान जे मुक़ाबले में ॿिया सभु जेके बि आहिनि उहे गूंगा आहिनि, माना उनखे उहो को बि वैल्यू न ॾींदा हुया, छो त उन वटि फसाहत ऐं बलागत हुई। त इमराउल कैस जो इहो शेर आहे, उहो थो चवे किफ़ा, किफ़ा इहो तस्नीअ जो सीगो आहे अमरम, वक़फ़, किफ़ा वक़ुफ़ चइबो आहे रुकिजी वञण खे। नब के इहो जमो मुतकलम जो सीगो आहे फ़ेल मुज़ारे, नब की हुयो पर इन जी या खे हज़फ कयो वियो आहे, छो त इहो फ़ेल मुज़ारे जॾहिं अमर जे जवाब में ईंदो आहे त हरूफ़ इल्लत किरी पवंदी आहे। त किफ़ा इहो अमर आहे, उन जे जवाब में नब के फ़ेल मुज़ारे आयो आहे, उन जे करे इन जी नब कीअ जी या आख़िर में हरफ़ इल्लत किरी पई आहे। ज़िक्र, ज़िक्र यादि करणु, हबीब, हबीब बेमाना महबूब जे आहे, महबूबा, ऐं मंज़िल, मंज़िल उन जॻह खे चइबो आहे। तर्जुमो कयो हाणे, किफ़ा, किफ़ा जी माना आहे रुकिजी वञो तव्हां ॿई, तस्नीअ जो सीगो आहे अमर। नबकी असां रोई वठूं, मिन ज़िक्र हबीबिन पंहिंजी महबूबा खे यादि करण सां, वा मंज़िल ऐं इन जॻह खे यादि करण सां। इमराउल कैस हिकिड़ो वॾो शाइर हुयो अरब जो। इहो वाक़ियो लिखियलु आहे किताबनि में त इमराउल कैस जो जेको वालिद हुयो उहो बि हिकिड़ो वॾो शाइर हुयो। इस्लाम खां पहिरियां जी ॻाल्हि आहे, हुज़ूर अलैहिस्सलाम जे बासत खां बि पहिरियां जी ॻाल्हि आहे। त इहा इमराउल कैस जी, इमराउल कैस जो पीउ वॾो शाइर हुयो। उन ॾिठो त हाणे इमराउल कैस बलागत बालिग़ थी वियो आहे, तेसि ताईं हुन को शेर कोन चयो हुयो। त उनजे इमराउल कैस जे पीउ सम्झो त शायदि हीउ मुंहिंजो पुटु न आहे, छो त मां हेॾो वॾो शाइर आहियां, हीउ बालिग़ थी वियो आहे, अञा ताईं हिन को शेर न आहे चयो, को शेर न ठाहियो अथई, हीउ शायदि मुंहिंजो पुटु न आहे। पोइ पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾिनई त हिन खे वञोसि खणी ॿाहिरि किथे वञी क़त्लु करे अचोसि। अजीबो ग़रीब वाक़ियो आहे, हक़ीक़त मबनी आहे या न आहे वल्लाहु आलम। पोइ उनखे खणी विया इमराउल कैस खे, पोइ जेॾी महिल उनखे उनजा नौकर क़त्लु पिया करणु चाहिनिसि त पोइ उते ई उन्हनि खे चयईं, मुलाज़िमनि खे, नौकरनि खे चयईं त किफ़ा तव्हां रुकिजी वञो, त न बि की असां रोई वठूं, माना पंहिंजी महबूबा खे बि यादि कयूं ऐं इन जॻह खे बि यादि करे पोइ वरी असां रोई वठूं। जॾहिं हुननि इहो शेर ॿुधो त उहो हैरान थी विया त शेर जे हिकिड़े मिसरे जे अंदरि 6 ॻाल्हियुनि खे ज़िक्र कयो अथई। पोइ वापसि आया ऐं इमराउल कैस जे पीउ खे चयनि त तूं त चवीं पियो त हीउ को शेर कोन थो चवे, असां जंहिंमहिल हिनखे क़त्लु करणु लॻासीं त हिन अहिड़ो अज़ीम शेर चयो आहे जो हिकु लाइन में हुन 6 शयुनि जो ज़िक्र कयो आहे। त इहो आहे कलाम ईजाज़, माना कलाम ॾिसो हिकु लाइन आहे, मुख़्तसिर कलाम आहे, पर इन में 6 शयुनि खे बयानु कयो अथई। 6 शयूं कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ो ॾिसो किफ़ा, किफ़ा जी माना आहे रुकिजी वञो, यानी पाण बि रुकिजी वियो ऐं हुननि खे बि रुकजण जो चयईं। त 2 शयूं थियो न, हिकु पंहिंजो रुकिजी वञणु, ॿियो वरी हुननि खे रुकिजी वञण जो। न बि के असां रोऊं, त माना पाण बि रोए थो ऐं हुननि खे बि रुआरण जी ॻाल्हि चवे थो। त इहे घणियूं शयूं थी वियूं? 4। मिन ज़िक्र हबीबिन व मंज़िलिन, माना पंहिंजी महबूबा जी बि यादि खे जो ज़िक्र कयईं ऐं उनजी जॻह जी बि, जॻह जो बि ज़िक्र कयईं। त 6 शयुनि जो ज़िक्र कयईं हिकु मुख़्तसिर लाइन मंझि, हिकिड़ी सतर मंझि। उन जे करे उहो विया ऐं चवंदा इहो कलाम जेको आहे इहो बतौर ईजाज़ आहे। ठीकु आहे। ऐं कुझु उलमान वरी चवनि था त इहो ईजाज़ जे तौर ते ईअं आहे त इन मंझि कुझु अल्फाज़नि खे हज़फ कयो वियो आहे ऐं उनजी माना सही तरह सां सम्झ में अची थी वञे।
कहिड़े अल्फाज़नि खे हज़फ़ कयो आहे? हिकिड़ो त नबकी जी या खे हज़फ़ कयो वियो आहे, मुज़ारे अमर जे जवाब में आयो उनजे करे, त हू या हुजे हा त कलाम थोरो ज़्यादा थी वञे हा, या खे हज़फ़ कयो वियो त हाणे कलाम मुख़्तसिर थी वियो। ॿियो वरी आहे इहो हबीबिना, न इहो असुल में आहे हबीबिना, यादि कयूं असां पंहिंजी महबूबा खे। व मंज़िल, इहो असुल में आहे व मंज़िल ही, ऐं महबूबा जे घर खे बि यादि कयूं ऐं महबूबा खे बि यादि कयूं। त हबीब मंझा ना मुतकलिम जो ज़मीर हज़फ़ थियल आहे, ऐं मंज़िल हीअ मंझि बि हा ज़मीर जेको आहे वाहिद मुअनिस जो इहो हज़फ़ थियल आहे। त हिते ना खे बि हज़फ़ कयो वियो आहे ऐं मंज़िल हीअ मां ही ज़मीर खे बि ज़मीर खे बि हज़फ़ कयो वियो आहे। ज़मीरनि खे हज़फ़ करण जे बावजूद बि, कलाम खे हज़फ़ करण जे बावजूद बि शेर जो मतिलब में का ख़राबी पैदा थी आहे या उनजे मफ़हूम सम्झण में का मुश्किलात पैदा थी आहे, नाहे थी, त इहो कलाम आहे इजाज़ जे तौर ते। सम्झ में आयो? यानी कि कलाम मुख़्तसिर हुजे। मुख़्तसिर कीअं आहे त हिन में कुझु अल्फाज़नि खे हज़फ़ कयो वियो आहे, हज़फ़ करण जे बावजूद बि उनजे मतिलब में, उनजे मफ़हूम में, मुतकलिम जे मक़सद में का बि ख़राबी वाक़िअ नथी थिए, त इहो आहे ईजाज़। सम्झ में आयो? तर्जुमो वरी कयो। किफ़ा चए थो त रुकिजी वञो। केरु थो चवे? इमराल केस शायर। रुकिजी वञो, नबकी रोऊं असां, मिन ज़िक्र हबीबिना, पंहिंजे महबूबा खे यादि करे, व मंज़िल ही, ऐं उनजी जॻह खे यादि करे। फ़इज़ा लम तफ़ि बिल ग़र्ज़ सुम्मिय इख़लालन। हाणे ॾिसो, जेकॾहिं कलाम में जे कुझु शयुनि खे ज़िक्र कयो वञे, न कुझु शयुनि खे हज़फ़ कयो वञे, हज़फ़ करण खां बाद में जे बि जेकॾहिं उनजो मतिलबु मफ़हूम सम्झ में अची थो वञे त उहो आहे ईजाज़, ऐं इहो कलाम फ़सीह बलीग़ आहे जेको हिन महिल पढ़ियोसीं। जेकॾहिं उहो कलाम खे हज़फ़ थो करे ऐं हज़फ़ करण खां पोइ उनजे मतिलब खे सम्झण में मुश्किलात पैदा थिए थी, उनजी ॻाल्हि सही तरह सम्झ में नथी अचे, त उनखे चइबो आहे इख़लाल। छा चइबो आहे उनखे? इख़लाल। ॿुधायोमांव न त 3 सूरतूं ॿियूं आहिनि जेके मुसनफ़ अॻिते ज़िक्र कंदो, पर उहे फ़सीह बलीग़ जे दर्जे में नथियूं अचनि। छो फ़सीह बलीग़ दर्जे में इहो कलाम न ईंदो? त हुन इन जॻह ते अहिड़नि अल्फाज़नि खे हज़फ़ कयो आहे जंहिंजे हज़फ़ करण सां उनजो मतिलबु ई सही अदा नथो थिए। जॾहिं मतिलबु ई सही अदा न थींदो त पोइ उहो कलाम फ़सीह बलीग़ जे दर्जे में कहिड़े तरीक़े सां अची सघे थो? त ठीकु आहे, त जेकॾहिं कलाम खे हज़फ़ कयईं ऐं उनजो मतिलबु सम्झ में अचे थो त पोइ उहो ईजाज़ आहे, ऐं जेकॾहिं कलाम खे हज़फ़ करे थो ऐं उनजो मतिलबु सम्झ में नथो अचे त उहो इख़लाल आहे। हाणे इख़लाल जो मिसाल ॾिसो। फ़इज़ा लम तफ़ि बिल ग़र्ज़, ऐं जॾहिं न पूरो थी सघे बिल ग़र्ज़ मक़सदु, त सुम्मिया इख़लाल, नालो रखियो वेंदो आहे उन जो इख़लाल। क कौल ही, जीअं मिसाल ही शेर आहे, शेर ॾिसो। वल आइश ख़ैरुन फ़ी ज़िलाल नूक मिमन आश किद्दा। वल आइश, आइश चइबो आहे ज़िंदगी गुज़ारण खे। ऐश जी माना छा आहे? ज़िंदगी गुज़ारण। ख़ैरुन भलो आहे, फ़ी में ज़िलाल, इहो ज़िल चइबो आहे पाछे खे, साया पाछो। नूक जी माना हूंदी आहे हमाकत, बेवकूफ़ी। किद्दा जी माना हूंदी आहे थकावट। आश उहो साॻियो ई, ऐश ज़िंदगी गुज़ारण, किद्दा माना थकावट में। अच्छा, हिन में आवाज़ ॾिसो, फ़ी ज़िलाल, इहो ज़िला हिकिड़ी सतर में लिखियलु आहे, लाम ॿी सतर में लिखियलु आहे। इहो शेरो शाइरी में इन वज़न बरक़रार रखण जे लाइ अरब में इन कयो वेंदो आहे त हिकिड़े लफ़्ज़ जो को लफ़्ज़ ॿी लाइन में लिखियो वेंदो आहे। जीअं हिते ज़िलाल, इहो हिकु ई लफ़्ज़ आहे पर ज़िला अलॻि लाइन में लिखियो वियो आहे, ऐं लाम वरी ॿी लाइन में लिखियो वियो आहे। ठीकु आहे, हाणे तर्जुमो कयो। वल आइश, आइश जी माना छा ॿुधाईमांव? ज़िंदगी गुज़ारण। शाबाश। वल आइश, ऐं ज़िंदगी गुज़ारण। ख़ैरुन, इहो इस्म तफ़ज़ील आहे, अख़ियर हुयो। ठीकु आहे, ज़्यादा भली आहे। फ़ी ज़िलाल नूक, बेवकूफ़ीअ जे साए में। मिमन, उन्हीअ खां, आश जंहिं ज़िंदगी गुज़ारी, किद्दा थकावट। सम्झ में आई त शाइर छा चवण थो चाहे?
या उनजो मतिलबु मफ़हूम सम्झ में नथो अचे। छाजे करे सम्झ में नथो अचे त हिन मंझि हुन कुझु अल्फाज़नि खे हज़फ़ कयो आहे ऐं अहिड़नि अल्फाज़नि खे हज़फ़ कयो अथई जंहिंजो ज़िक्र करणु ज़रूरी हुयो, जंहिंजो ज़िक्र करणु ज़रूरी हुयो, हिन उन्हनि खे हज़फ़ कयो आहे। हाणे इन कलाम इनखे मुख़्तसिर कयो अथई ऐं इन जो मतिलबु सम्झ में नथो अचे त इनखे चवंदासीं इख़्लाल। ऐं अहिड़नि अल्फाज़नि खे हज़फ़ कयो वञे जंहिंजे करे मक़सद में का ख़राबी पैदा न थिए त उनखे छा चइबो आहे? ईजाज़। त ईजाज़ जेको आहे उहो फ़साहत ऐं बलागत जे दर्जे में ईंदो आहे ऐं इख़्लाल जेको आहे इहो फ़साहत ऐं बलागत जे दर्जे खां हटियल कलाम हूंदो आहे। असल में शाइर हाणे ॾिसो चवणु इहो थो चाहे त ॿिनि तरह जी ज़िंदगी आहे। हिकिड़ी ज़िंदगी अहिड़ी आहे जेको बेवकूफ़ माण्हू आहे, उन वटि अकुलु न आहे खणी बेवकूफ़ बेअकुलु माण्हू आहे, पर उहो ऐश सां ज़िंदगी गुज़ारे थो। उन वटि वॾियूं वॾियूं नेमतूं आहिनि, गाॾियूं अथसि, बंगला अथसि, वॾो साज़ो सामान अथसि, सुकून सां उहो ज़िंदगी गुज़ारे थो। ॿियो वरी अहिड़ो शख़्स आहे जंहिं वटि अकुलु त ज़्यादा आहे पर उन वटि नेमतूं न आहिनि, उन वटि माल न आहे, उन वटि दौलत न आहे। पोइ कमाइण जे लाइ सॼो ॾींहुं उहो तकलीफ़ खणे थो, मुशक़त करे थो, मज़दूरियूं करे, पोइ वरी ज़रिए माश जे लाइ उहो सॼो ॾींहुं वीचारो वधे थो, मुशक़त कंदो, तकलीफ़ कंदो, सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी करे, पोइ वरी गुज़र सफ़र जे लाइ कुझु कमाए अची पेट भरे थो। त हाणे ॿिनि तरह जी ज़िंदगी थी वई। हिकिड़ो बेवकूफ़ जी ज़िंदगी जंहिंखे अकुलु न आहे पर उन वटि नेमतूं आहिनि। ॿियो वरी उन शख़्स जी ज़िंदगी जंहिं वटि अकुलु आहे पर सॼो ॾींहुं थकावट में गुज़ारे थो, सॼो ॾींहुं कमु कंदे गुज़ारे थो। त शाइर थो चवे त इन में भली जेका ज़िंदगी आहे उहा बेवकूफ़ जी ज़िंदगी आहे। चाहे अकुलु न अथसि पर उहो सुकून सां ज़िंदगी गुज़ारे थो, ऐं हुन वटि अकुलु आहे पर सॼो ॾींहुं थकल आहे, सॼो ॾींहुं महिनत मुशक़त करे ज़िंदगी गुज़ारे थो। इहो शाइर जो ख़्यालु आहे, लाज़िमी न आहे तव्हां हुन सां मुतफ़िक़ बि थियो। ठीकु आहे। त हाणे शाइर असल में चवणु इहो पियो चाहे त हाणे उन ई अल्फाज़नि खे हज़फ़ करे छॾियो आहे। हाणे शाइर जो मक़सदु सम्झ में अची वियो त शाइर चवणु छा पियो चाहे त बेवकूफ़ जंहिं वटि नेमतूं आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी भली आहे अहिड़े अकुलमंद खां जेको तकलीफ़ुनि में ज़िंदगी गुज़ारे थो। त हाणे वरी ॾिसो शेर जे तर्जुमे खे, त शाइर इन अल्फाज़ हज़फ़ करे छॾिया आहिनि। वल आइशु ख़ैरुन फ़ी ज़लालिन नूक, ऐं ऐश माना ज़िंदगी गुज़ारणु भली आहे बेवकूफ़ीअ जे साए में। त हिते नेमतुनि जो ज़िक्र कयईं। असल में चवणु इन हुनखे घुरिजे आहे न, हुनजो चवण जो मक़सदु इहो आहे त अहिड़ो बेवकूफ़ जंहिं वटि नेमतूं हुजनि, जंहिं वटि माल हुजे, उनजी ज़िंदगी भली आहे। त हिते माल जो ज़िक्र कयो अथई। कॾहिं वरी अल्फाज़नि खे हज़फ़ कयो वेंदो आहे फसी भली कलाम में बि, पर उते अहिड़ो को सबबु मौजूदु हूंदो आहे, अहिड़ो को इशारो हूंदो आहे जंहिंसां ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ लफ़्ज़ हज़फ़ थियल आहे। ऐं हिन जॻह ते ख़बर पवे थी त हिते माल हज़फ़ थियल आहे। भला बेवकूफ़ीअ मञा को इशारो वञे थो माल जे तरफ़, त बेवकूफ़ जो ज़िक्र कयो वञे त माल ज़हन में अचे, इहो बि नथो अचे इशारो। त माना इशारो बि को अहिड़ो न आहे त असांखे ख़बर पवे त हिते हीउ लफ़्ज़ हज़फ़ थियल आहे। वरी ॿी लाइन ॾिसो, मिमन आश कदा, उन शख़्स जी ज़िंदगी खां जेको ज़िंदगी थो गुज़ारे थकावट जी हालत में। त हिते अकुल जो ज़िक्र आहे न आहे। त हिन में अकुल खे ॿिए मिसरे में अकुल खे हज़फ़ कयो अथई, पहिरें मिसरे में माल दौलत नेमत खे हज़फ़ कयो अथई। अहिड़ो कोई हिते इशारो बि मौजूदु न आहे जंहिंसां इन ॻाल्हि खे माण्हू सम्झी बि सघे। सो इन खे कलाम में चवंदासीं इख़्लाल, माना इन अहिड़नि अल्फाज़नि खे हज़फ़ कयो आहे जंहिंजो ज़िक्र करणु ज़रूरी हुयो पर हिन हज़फ़ कयो आहे। हाणे उनजे मतिलब ऐं मफ़हूम खे सम्झी नथो सघिजे त इहो कलाम फ़सीह बलीग जे दर्जे खां किरियल कलाम आहे। ठीकु आहे, सम्झ में आयो। हाणे इन ॻाल्हि खे वरी मुसनिफ़ बि बयानु थो करे। ॾिसो, मुराद हू उन जी मुराद, यानी शाइर जी मुराद छा आहे त अनल आइश रगदुन, त ऐश ज़िंदगी गुज़ारणो, रगदुन माना ढड़ो में जेको हुजे, माना नेमतुनि सां जेको ज़िंदगी गुज़ारे। फ़ी दलालिल हुमुक, अहमक बेवकूफ़ीअ जे साए में, ख़ैरुन इहो भलो आहे, मिन आइश शाक फ़ी दलालिल अक़ल, उन शख़्स जी ज़िंदगी गुज़ारण वांगुरु शाक जेको मुशक़त में आहे, फ़ी दलालिल अक़ल, अक़ुल जे साए में, माना अक़ुल जे साए में रहण जे बावजूदि बि जेको मुशक़त ज़िंदगी गुज़ारे थो त उन खां भली ज़िंदगी उन जी आहे जेको बेवकूफ़ आहे पर उहो ऐश वारी ज़िंदगी गुज़ारे थो, सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे थो।
त ठीकु आहे, त शाइर जे शेर में इहा ॻाल्हि सम्झ में अचे पई? न पई अचे शाइर जे शेर में, छो त उन अहिड़ा अल्फाज़ हज़फ़ कया हुया जंहिंजो ज़िक्र करणु ज़रूरी हुयो। वल इतनाब, टियों क़िस्म इतनाब छा आहे, उहो तारीफ़ करे थो। इतनाब वह तादियतुल माना बि इबारतन ज़ाइदतन अन मअल फ़ाइदत। इतनाब चइबो आहे उहो अदा करणु माना खे बि इबारतिन, अहिड़ी इबारत सां, ज़ाइद बि इबारतिन ज़ाइदतिन, अहिड़ी इबारत सां जेका ज़ाइदा हुजे। इतनाब चइबो आहे त माना माना खे अदा करे, त माना खे अदा करण में कुझु ज़ाइद इबारत बि आणे, पर ईअं न त उहा ज़ाइद इबारत फुज़ूल हुजे। मअल फ़ाइदत, उन ज़ाइद इबारत जो बि को फ़ाइदो हुजे। इहो फसीह बलीग दर्जे ते जेकी पहुतल हूंदा आहिनि त उहे अहिड़ो कलाम कंदा आहिनि। उहो कलाम करण जा मौक़िया महल आहिनि, त कहिड़ी जॻह ते कहिड़ो कलाम कयो वञे, उहो अॻिते मुसनिफ़ ज़िक्र कंदो त कहिड़ी जॻह ते अव्हां कलाम मुसावी कयो, कहिड़ी जॻह ते अव्हां कलाम इजाज़ कयो, ऐं कहिड़ी जॻह ते अव्हां कलाम इतनाब कयो। मिसाल जीअं इहो इतनाब जो मिसाल ॾिसो, नहव मिसाल काल रब इन्नी वहनल अज़्म मिन्नी वश्तअल अर्रअस शैबा। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जी आहे न यादो, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त रब, ए मुंहिंजा रब, इन्नी बेशक मां, वहन जी माना आहे कमज़ोर थी विया आहिनि, अज़मन हॾा, बेशक कमज़ोर थी विया आहिनि मुंहिंजा हॾा। वश्तअल, ऐं चमकियो आहे, रअस मुंहिंजो मथो, शैबन पुढ़ाइप जे सूरत में, पुढ़ाइप सां। यानी कि हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे इहो अर्ज़ु करणु थो चाहे त या अल्लाह मुंहिंजा हॾा कमज़ोर थी विया आहिनि, ऐं मुंहिंजे मथे मंझि पुढ़ाइप जा आसार ज़ाहिर थी विया आहिनि। मतिलबु चवण जो इहो आहे त मां हाणे कुराड़ो थी वियो आहियां, मुंहिंजी उमिरि वॾी थी वई आहे, पर इनखे अदा करण अल्फाज़नि सां कयो अथई रब इन्नी वहनल अज़्म, मुंहिंजा हॾा कमज़ोर थी विया आहिनि। त इंसान जे पूरे जिस्म जो जेको बुनियादु हूंदो आहे उहो हॾनि ते हूंदो आहे। अगरि हॾु मज़बूत हूंदो त पूरो जिस्म बि मज़बूत हूंदो। जंहिंजा हॾा कमज़ोर थी वञनि, जंहिंजो बुनियादु कमज़ोर थी वञे त माना पूरो जिस्म बि कमज़ोर थी विया। वश्तअल अर्रअस शैबा, माना मथे मंझि बि अछा वार अची विया आहिनि, पुढ़ाइप जा, कुराड़पण जा आसार ज़ाहिर थी विया आहिनि। ऐं इनखे अगरि दरमियानी दर्जे जा माण्हू इन ॻाल्हि खे चवणु चाहिनि त कीअं चवंदा आहिनि? उहे ईअं चवंदा आहिनि न कबिरत, मां वॾो थी वियो आहियां, मां कुराड़ो थी वियो आहियां। अगरि दरमियानी दर्जे जा माण्हू इन ॻाल्हि खे बयानु करणु चाहिनि त मुंहिंजी उमिरि वॾी थी वई आहे, त उहे कहिड़े तरीक़े सां बयानु कंदा आहिनि? कबिरत। हाणे अव्हीं जेकॾहिं बयानु, अव्हीं कंहिंखे पंहिंजी उमिरि जे पुढ़ाइप जे बारे में ॿुधाइणु चाहींदव त अव्हीं कीअं बयानु कंदव? त असां वॾा थी विया आहियूं, असीं कुराड़ा थी विया आहियूं। लेकिन हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हिते इतनाब जे ज़रिए कलाम कयो आहे, पंहिंजी उमिरि जी ज़्यादती ॿुधाए रहियो आहे, लेकिन तरीक़े कहिड़े सां, रब इन्नी वहनल अज़्म मिन्नी, हिकिड़ो त मुंहिंजा हॾा कमज़ोर थी विया आहिनि, हॾनि जे कमज़ोर थियण जी दलालत आहे उमिरि जे वॾे हुजण ते। ॿियो वश्तअल अर्रअस शैबा, मथे में अछा वार थी विया आहिनि, कुराड़पण जा आसार अची विया आहिनि। त इहो इतनाब जे ज़रिए कलाम कयो वियो आहे। ॾिसो हाणे मुसनिफ़ इन ॻाल्हि खे बयानु थो करे, ऐं कबुरत, ऐं कबिरत, याने मां वॾो थी वियो आहियां। फ़ैज़ा लम तकुन फी ज़ियादत, अच्छा अॻिते वरी मुसनिफ़ इहो बयानु करे रहियो आहे त इहो त हुयो कलाम ज़ाइद बयानु कयो वियो ऐं उनजा फ़वाइद बि हुया, पर जेकॾहिं कलाम ज़ाइद बयानु कयो वञे, माना जेका माना अदा करण थो चाहे उन खां ज़्यादा अल्फाज़नि खे बयानु कयो वञे, पर उनजो को बि फ़ाइदो न हुजे, त पोइ उनखे चइबो आहे ततवील ऐं हश्व। इन ॿिन्ही में फ़र्क़ु आहे, उहो बयानु कंदो मुसनिफ़, ठीकु आहे। जेकॾहिं कलाम, टे सूरतूं ॾिसो, जेकॾहिं कलाम ज़ाइद बयानु कयो वञे ऐं उनजो फ़ाइदो बि हुजे त उनखे चइबो आहे इतनाब, ऐं जेकॾहिं कलाम ज़ाइद बयानु कयो वञे ऐं उनजो फ़ाइदो न हुजे त उनखे चइबो आहे ततवील ऐं हश्व। पोइ ततवील ऐं हश्व में बि फ़र्क़ु आहे।
जेको ज़ाइद कलाम बयानु कयो वियो आहे, हाणे अव्हांखे ख़बर नथी पवे त इहे मिसाल 2 अल्फाज़ ज़्यादा बयानु कया विया आहिनि। हाणे अव्हांखे ख़बर नथी पवे त इन मंझां ज़्यादा लफ़्ज़ कहिड़ो आहे। अव्हां ज़ाइद लफ़्ज़ जी सुञाण नथा रखी सघो त उनखे चइबो आहे तत्वील। ऐं जेकॾहिं अव्हांखे इहा बि ख़बर पइजी थी वञे त हिन कलाम में ही लफ़्ज़ ज़्यादा आहे त इनखे चइबो आहे हश्व। सम्झ में आयो? ज़ाइद कलाम ज़िक्र कयो वञे ऐं उनजो फ़ाइदो बि हुजे त इहो बलागत जे दर्जे में अचे थो, इहो आहे इतनाब। ऐं ज़ाइद कलाम ज़िक्र कयो वञे, माना खां ज़ाइद कलाम ज़िक्र कयो वञे ऐं उनजो को बि फ़ाइदो न हुजे त उनखे हश्व बि चइबो आहे ऐं उनखे तत्वील बि चइबो आहे। पोइ तत्वील ऐं हश्व में फ़र्क़ु इहो आहे त तत्वील में ख़बर नाहे पवंदी त कहिड़ो लफ़्ज़ ज़्यादा आहे ऐं हश्व में ख़बर पइजी वेंदी आहे त ही लफ़्ज़। हाणे इनखे मुसन्निफ़ बयानु थो करे, ॾिसो। फ़ाइज़ा लम तकुन फि ज़ियादत, पोइ जॾहिं न हुजे ज़्यादा में फ़ाइदतुन कोई बि फ़ाइदो त सुम्मिया तत्वीलन, नालो रखियो वेंदो आहे इन जो। जेकॾहिं ज़्यादा कलाम में फ़ाइदो हुजे त पोइ उनखे छा चइबो आहे? इतनाब। शाबाश, ठीकु आहे। ज़्यादा कलाम में फ़ाइदो न हुजे त पोइ छा चवंदासीं? तत्वील। इन कानत ज़्यादत गैर मुतअय्यनतुन, जेकॾहिं हुजे उहो ज़्यादा कलाम गैर मुतअय्यनतन, गैर मुतअय्यन, मुक़ररु न थियल। व हश्व, ऐं हश्व बि चयो वेंदो आहे इन तअय्यनत, जेकॾहिं हुजे उहो मुक़ररु थियल। मतिलबु इहो आहे त माना गैर मुतअय्यन जो मतिलबु इहो आहे त 2 अल्फाज़ ज़्यादा ज़िक्र कया विया हुजनि ऐं अव्हां उन में तमीज़ न करे सघो त कहिड़ो लफ़्ज़ ज़्यादा आहे। माना गैर मुतअय्यन हुजे, तमीज़ उन में अव्हां न करे सघो त ही लफ़्ज़ ज़्यादा ज़िक्र थियल आहे। ऐं जेकॾहिं अव्हांखे ख़बर पइजी वञे त ही लफ़्ज़ ज़्यादा ज़िक्र थियल आहे, इन तअय्यनत जो मतिलबु इहो आहे त उहो मुतअय्यन हुजे, माना अव्हांखे ख़बर पइजी वञे त ही लफ़्ज़ ज़्यादा ज़िक्र थियल आहे। हाणे तत्वील जो मिसाल ॾिसो। तत्वील छा तारीफ़ कयईं त माना खां ज़्यादा अल्फाज़ ज़िक्र कया विया हुजनि ऐं ज़्यादा लफ़्ज़नि मंझां ख़बर न पवे त कहिड़ो लफ़्ज़ ज़्यादा ज़िक्र कयो वियो आहे। मिसाल ॾिसो हिन जो। व अल्फा कौलहा किज़बन व मैनन, व अल्फा ऐं लधो उन कौलहा, उन औरत जे कौल खे, किज़बन कूड़ो, व मैनन ऐं कूड़ो। किज़बन जी माना बि आहे कूड़ ऐं मैनन जी माना बि आहे कूड़। त हाणे हिन शेर में ॾिसो, इहे 2 लफ़्ज़ अदा कया विया आहिनि, हिकिड़ो किज़ब, ॿियो मैनन। किज़बन ऐं मैनन, किज़ब ऐं मैन। किज़ब जी माना बि आहे कूड़, मैन जी माना बि आहे कूड़। त ॿिन्ही लफ़्ज़नि जी हिकु ई माना थिए थी त ॿिन्ही लफ़्ज़नि खे ज़िक्र करण जी ज़रूरत आहे न आहे न। किज़ब जी माना बि उहा आहे, मैन जी माना बि। त माना ज़्यादा लफ़्ज़ ज़िक्र कया विया आहिनि। किज़ब ई ज़िक्र करे हा, मैन ज़िक्र न करे हा। मैननि खे बि ज़िक्र कयईं त माना लफ़्ज़ ज़्यादा ज़िक्र कयईं ऐं बग़ैर फ़ाइदे जे ज़िक्र कयईं, छो त ॿिन्ही जी माना हिकु ई आहे। किज़ब मंझां ई असांखे उहा ॻाल्हि मालूम थी वञे त मैननि जे ज़िक्र करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। त बग़ैर फ़ाइदे जे लफ़्ज़ ज़िक्र कीअं न। हाणे अव्हांखे ख़बर पवे थी त हाणे इन मंझि कहिड़ो लफ़्ज़ ज़्यादा आहे, माना कहिड़ो लफ़्ज़ खे ज़िक्र न करणु घुरिजे। किज़बनि खे ज़िक्र न करे हा या मैननि खे ज़िक्र कंहिं को हिकिड़ो मुतअय्यन बि न आहे त कहिड़े खे ज़िक्र न करे हा। किज़बनि खे रखियो त बि माना उहा ई ठहे थी, जेकॾहिं मैननि खे हज़फ़ कयो तॾहिं बि माना उहा ई ठहे थी। सो का बि ख़बर नथी पवे त कहिड़े लफ़्ज़ खे हज़फ़ कयूं ऐं कहिड़े लफ़्ज़ खे रखूं, छो त ॿिन्ही जी माना हिकु ई आहे। इहो आहे तत्वील। हाशे में ॾिसो हिन जो नालो लिखियलु अथव, व अल्फा यानी वजद जज़ीमतुल अबरश कौलहा ऐं कौल ज़ुबाए। इहो वाक़ियो ॿुधो हुयो। 2 बादशाह हुया, ठीकु आहे। हाशे में लिखियलु अथव इहो जज़ीमतुल अबरश। हिकिड़े बादशाह जो नालो हुयो जज़ीमतुल अबरश। पोइ उन जज़ीमतुल अबरश ॿिए बादशाह सां कई जंग। पोइ उन बादशाह खे जंग में उहो खटे वियो बादशाह खां ऐं बादशाह जी सॼी बादशाही ते कब्ज़ो कयईं ऐं बादशाह खे क़त्लु करे छॾियईं। पोइ उन मक़तूल बादशाह जी हिकु धीउ हुई, उन जो नालो हुयो ज़ुबा। पोइ उहा कहिड़े तरीक़े सां उन जंग मंझां निकिरी भॼी वई, मलिका उन पंहिंजी जान बचाई। पोइ उहो जज़ीमतुल अबरश जेको बादशाह हुयो उन ते बादशाही कई, उहो फ़तह कई इलाइक़ो, उन ते बादशाही कई।
पोइ जेका उन मक़तूल बादशाह जी धीउ नालो छा ॿुधायोमांव, ज़ुबा, उहा भॼी वई। पोइ उन वरी अंदरूनी तौर ते लिकी करे ऐं फ़ौज खे गॾु कयो, पाण सां फ़ौज खे मिलाई ऐं ॿियनि मुल्कनि जे बादशाहनि खां मदद तलब कई त मूंखे मदद ॾियो, मुंहिंजे पीउ खे हिन जज़ीमतुल अबरश क़त्लु कयो आहे ऐं मुंहिंजे पीउ जी बादशाहीअ ते हिन कब्ज़ो कयो आहे, त मां उन खां बादशाही पंहिंजी वापसि वठां। पोइ उन औरत मलिका फ़ौज गॾु कई, ॿियनि बादशाहनि खां मदद वठी जज़ीमतुल अबरश सां जंग कयईं ऐं पोइ जज़ीमतुल अबरश खां उहा पंहिंजो इलाइक़ो पंहिंजी बादशाही वापसि वरितईं। जंग में उनखे खटे वई जज़ीमतुल अबरश खे, पर जज़ीमतुल अबरश जंग हाराए वियो, पर उहो भॼी वरी पंहिंजे इलाइक़े में वियो, उनखे क़त्लु न करे सघी जज़ीमतुल अबरश खे। ठीकु आहे, जज़ीमतुल अबरश पहिरियां उनजे पीउ खे क़त्लु करे बादशाही ते कब्ज़ो कयो, पोइ वरी उन औरत वरी पंहिंजे पीउ जो बदिलो वरितो, पंहिंजी बादशाही पंहिंजी वापसि वरितईं। पर बादशाही पंहिंजी वापसि वठण खां बाद में बि उन मलिका खे आराम न पियो अचे, सुकून न पियो अचे, छो त उनजे पीउ खे उन क़त्लु करे छॾियो, उनजे पूरे ख़ानदान खे क़त्लु करे छॾियईं। त हाणे उहा ज़ुबा औरत सोचे पई त मूंखे हाणे सुकून न आहे, मुंहिंजो हिन सभु कुझु तबाह करे छॾियो, मुंहिंजो घर जे सभिनी खे मारे छॾियो जज़ीमतुल अबरश, हाणे कहिड़े तरीक़े सां मां इनखे क़त्लु कयां, इनखे मां मारियांसि। पर उहो जज़ीमतुल अबरश बि बादशाह हुयो, हाणे बादशाह खे क़त्लु करणु को आसान त न आहे, उन जे मथां फ़ौज कशी बि करे, तॾहिं बादशाह वटि पंहिंजी फ़ौज आहे, उहो पंहिंजी हिफ़ाज़त कंदो। पोइ हुन इहे हिकिड़ो मकर फ़रेब सोचियो, उहो कई त जज़ीमतुल अबरश ॾे लिखियईं, ख़त लिखियईं त पहिरियां तो मुंहिंजे पीउ खे क़त्लु कयो हुयो, पोइ वरी मां जंग करे ऐं पंहिंजी बादशाही वरिती, सो इनखे घणो वक़्तु गुज़री वियो आहे, उन वक़्तु जंगियूं थियूं, हाणे जंग थी वई आहे ख़तमु, सो हाणे दुश्मनियूं कयूं था हिक ॿिए सां ख़तमु, हाणे असां ॿई कयूं था हिक ॿिए सां निकाह, छो त तूं बहादुर आहीं, जंगजू आहीं, तूं मूंखे वणी वियो आहीं। ऐं पोइ उन औरत मलिका पंहिंजी तस्वीर बि मुसविरनि खां ठहिराए उन ॾे मोकिलियईं त मां अहिड़ी औरत आहियां, तूं मूंसां शादी कर। त बादशाह पंहिंजनि वज़ीरनि सां मशवरो कयो त हे ख़त आयो आहे, ऐं औरत हुनखे लालच बि ॾिनी त जेकॾहिं तूं मूंसां शादी कंदे त मां त औरत आहियां, जॾहिं मां कंहिंसां शादी कंदमि त हुकूमत जा मामलात मुंहिंजो मुड़ुसु हलाईंदो, सो मां तोसां शादी कंदमि त मुंहिंजी सॼी बादशाही बि तुंहिंजी थी वेंदी। सो बादशाह खे लालच वरितो त भला हिन सां मां शादी कंदुमि त पहिरियां जंहिं ते मां जंग करे जेका बादशाही हासिलु कई, उहा मूंखे हाणे शादी जी सूरत में वरी वापसि मिले थी, सो मां हिन सां शादी कयां मां। पोइ वज़ीरनि खां मशवरो कई, वज़ीर बि हुया बेवकूफ़ सभु हुनजा, उन चयोसि हाओ बादशाह तो हिन सां शादी कर, इन में त फ़ाइदो आहे, असांजी बादशाही वॾी थी वेंदी, असांखे सभु कुझु हासिलु थींदो। उते हिकिड़ो अकुलमंद बि वज़ीर हुयो, उहो इन ॻाल्हि खे सम्झी वियो हुयो त हीअ मलिका शादी करणु थी चाहे, पर पलांद पंहिंजो वठणु चाहे थी, छो त मलिका जे पूरे घर खे जज़ीमतुल अबरश क़त्लु करे छॾियो, उनजे ॿियनि फ़ौजनि खे उनजे मुल्क ते जो कंट्रोल कयो, कब्ज़ो कयो हुई। उन बादशाह खे घणो सम्झायो, पर बादशाह जे दिमाग़ ते बसि इहा बेवकूफ़ी जे चढ़ी वियसि, पोइ उनखे ॻाल्हि सम्झ में न आई, शादीअ जो शौक़ु हुओ, सोची मां शादी कंदुसि। पोइ उन मलिका छा कयो, मलिका खे असुल में उन बादशाह खे क़त्लु करणो हो जज़ीमतुल अबरश खे, छो त हू पंहिंजे पीउ जो पलान पई वठणु चाहे। पोइ हुन फ़ौजनि खे लिकाए ऐं रखियो हुयो त जेॾीमहिल इहो जज़ीमतुल अबरश अचे त पोइ तव्हां हमिलो कजो। पोइ जज़ीमतुल अबरश जेॾीमहिल आयो त उन मलिका जे फ़ौजनि हमिलो करे जज़ीमतुल अबरश खे क़ैद कयो, उनखे ॿधनसि। पोइ उन मलिका छा कयो, जो हाणे हिन हथनि में हिन जॻह ते हिकु रग हूंदी आहे जंहिंसां बुखार वग़ैरह बि हकीम चेक कंदा आहिनि, उन रग जो तालुक़ु डायरेक्ट दिलि सां हूंदो आहे। पोइ उनखे अगरि केरु कटींदो आहे न, त उन मां एतिरो रतु वहंदो आहे जो माण्हू उनखे वरी बंदि करणु आसानु न हूंदो आहे, छो त उन रग जो तालुक़ु डायरेक्ट दिलि सां वेंदो आहे, उनखे माण्हू बंदि न करे सघंदो वरी। पोइ उन मलिका छा कयो, जो ॿिन्हिनि हथनि जूं उहे उन जूं रगूं कटे छॾियईंसि। पोइ उन मां रतु वही वही जज़ीमतुल अबरश जो, ऐं जज़ीमतुल अबरश उते फ़ौत थी वियो। त पोइ इन वाक़े खे शाइर बयानु कयो आहे हिन अल्फाज़ में त व अल्फा, ऐं लधो उनईअ, कंहिं लधो जज़ीमतुल अबरश कौलहा, उन जे कौल खे, यानी उन मलिका जे कौल खे, किज़बन कूड़ो, व मैनन ऐं कूड़ो, कहिड़ो कूड़ो कौल, त मां तोसां शादी कंदमि, शादीअ जो आसिरो ॾेई करे वरी उनखे क़त्लु
कराए छॾियईं, पर हुनजे पीउ खे हुनजे पूरे ख़ानदान खे हुन क़तलु कयो हुयो, त हुन औरत पंहिंजो पलांद वरितो। त ठीकु आहे। त हाणे किज़बन जी माना बि आहे कूड़ो ऐं मैननि जी माना बि आहे कूड़ो। त जेकॾहिं कंहिं हिकु लफ़्ज़ खे हज़फ़ कयो त ख़बर नथी पए त हाणे कहिड़े लफ़्ज़ खे हज़फ़ कयूं। जेकॾहिं किज़बन खे हज़फ़ कयूं तॾहिं बि माना उहा ई साॻी थी थिए, जेकॾहिं मैननि खे हज़फ़ कयूं तॾहिं बि माना उहा ई साॻी थिए थी। ठीकु आहे। त ज़ाइद आहे ऐं ग़ैर मुतअय्यन आहे। वल हश्व, हश्व छा तारीफ़ हुई त माना कलाम कयो वञे, माना खां ज़्यादा कलाम कयो वञे ऐं उहो ज़्यादा कलाम मुतअय्यन हुजे, त माना ख़बर पवे त हीउ लफ़्ज़ ज़ाइद आहे। ऐं ततवील में ख़बर पए पई त हीउ लफ़्ज़ ज़ाइद आहे, ततवील में ख़बर न पई पवे, हश्व में ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ लफ़्ज़ ज़ाइद आहे। मिसाल जीअं व अअलमु इल्मल यौम वल अम्स क़ब्लहु, व अअलमु ऐं ॼाणा थो मां, ज़्यादा ॼाणा थो मां, आलम ॼाणा थो मां, इल्म अल यौम अॼु ॾींहं जे इल्म खे, वल अम्स ऐं कल्ह जे इल्म खे, अम्स गुज़िरियल ॾींहुं, माना मां अॼु जो इल्मु बि मूं वटि आहे ऐं कल्ह जेको गुज़री वियो ॾींहुं उनजो इल्मु बि मूं वटि आहे, त कल्ह छा थियो हुयो ऐं हिन महिल छा थी रहियो आहे। मां अॼु जे इल्म खे बि ॼाणा थो ऐं कल्ह जे इल्म खे बि, माना गुज़श्ता माज़ीअ जे इल्म खे बि मां ॼाणा थो, हाल खे बि मां ॼाणा थो। वल अम्स क़ब्लहु, ऐं क़ब्लहु माना उन खां पहिरियां वारे खे, पर जेको मुस्तक़बिल में ईंदो मां उनखे नथो ॼाणा त सुभाणे छा थींदो। यानी कि मां अॼु ॾींहं वारे इल्मु बि मूं वटि आहे त हिन महिल छा हली रहियो आहे। वल अम्स ऐं गुज़श्ता कल्ह वारे इल्म खे बि मां ॼाणा थो त जेको ॾींहुं गुज़री आयो उन में छा थी आयो आहे, पर मुस्तक़बिल जे इल्म खे मां नथो ॼाणा त सुभाणे छा थींदो। त हाणे हिन शेर में ॾिसो ज़ाइद लफ़्ज़ आहे कहिड़ो, व आलमु इल्मल यौम मां ॼाणा थो अॼु जे इल्म खे, वल अम्स ऐं कल्ह जे इल्म खे, क़ब्लहु उन खां पहिरियां। अम्स जी माना इहा आहे त माना अॼु खां जेके पहिरियां ॾींहं गुज़री आया उन्हनि जी, अम्स माना गुज़श्ता कल्ह, त क़ब्लहु जे ज़िक्र करण जी ज़रूरत न आहे, छो त अम्स जी माना ई आहे उन खां अॼु खां पहिरियां वारा ॾींहं, त क़ब्लहु खे ज़िक्र करण जी का बि ज़रूरत न आहे, छो त क़ब्लहु जी माना बि उहा ई आहे जेका अम्स जी माना आहे। त क़ब्लहु लफ़्ज़ ज़िक्र जेको कयो वियो आहे उहो बिग़ैर मतिलब जे, बिग़ैर कंहिं फ़ाइदे जे ज़िक्र कयो वियो आहे। ऐं हिते असांखे इहा बि ख़बर पवे थी त इन ई लाइन मंझि कहिड़ो लफ़्ज़ ज़्यादा आहे, क़ब्लहु। असां कीअं तव्हांखे ख़बर पवंदी त हीउ लफ़्ज़ ज़ाइद आहे, उनजो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त हिते अव्हां ॿिनि ॿ जेकी ज़ाइद लफ़्ज़ आहिनि न, हिकिड़ो अम्स ॿियो क़ब्लहु, हिकिड़े लफ़्ज़ खे ॿी जी जॻह ते रखो, पोइ जेकॾहिं माना सही थिए त पोइ उहो लफ़्ज़ सही आहे, जेकॾहिं माना उनजी न ठहे त पोइ उहो लफ़्ज़ ज़ाइद आहे। हाणे जेकॾहिं अव्हां मसलन अम्स खे हटाए था छॾियो ऐं क़ब्लहु खे रखो था त पोइ माना इन जी ठहे ई कोन थी। ऐं ॼाणा थो मां अॼु ॾींहं जे इल्म खे ऐं उन खां पहिरियां, इहो अतफ़ ई सही न आहे व क़ब्लहु वारो, सो उन जे करे क़ब्लहु लफ़्ज़ खे अव्हां ज़ाइद तसवुरु कयोसि ऐं अम्स खे वरी उन जॻह ते रखोसि, त अम्स जो अतफ़ अल यौम ते इहो सही बि आहे। व आलम इल्म अल यौम वल अम्स, ॼाणा थो मां अॼु ॾींहं जे इल्म खे ऐं अम्स कल्ह जे इल्म खे, त क़ब्लहु जेको लफ़्ज़ आहे उहो ज़ाइद आहे। लेकिन पुठियां ततवील में पढ़ियासीं उन में किज़्ब ऐं मीनन, किज़्ब जी माना बि उहा ई आहे, मीनन जी माना बि, जेकॾहिं किज़्ब खे रखो बि उहा ई माना ठहे थी, जेकॾहिं मीनन खे रखो बि माना उन में माण्हू मुतअय्यन नथो करे सघे ततवील में, ऐं हश्व में माण्हू मुतअय्यन करे सघे थो। वला आलम बिहक़ीक़तिल कलाम।